सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सखर के इलाके रोहड़ी लोकोशीद वारे इलाके में सरकारी गर्ल्स एलिमेंट्री लोअर सेकेंडरी स्कूल में 8 वरियन की नींगरी पुरस्कार नमूने गुम थी वई है। वारसन पारां एहतजाज कियो वियो आहे। रोहड़ी के लोको शहीद शेड वारे इलाके में कायम सरकारी गर्ल्स एलिमेंट्री लोअर सेकेंडरी स्कूल में 8 वरियन की नींगरी सानिया पुरस्कार नमूने लापता थी वई है, जिस खिलाफ नींगरी के वारसन सख्त एहतजाज कियो आहे। वारसन जो चवण है त 11 ॾींहं अॻु स्कूल में 800 पुरस्कार नमूने गुम थी वई है। इन चयो त वाक़े बाबत फौरी तौर पुलिस के आगाह कियो वियो, पर पुलिस अञा ताईं नींगरी जो को पतो न पइजी सघियो आहे। इन स्कूल इंतज़ामिया ते संगीन गफ़लत जो इल्ज़ाम पिण लगायो। इन हवाले सां स्कूल जे हेड मिस जो चवण हो त नींगरी जे स्कूल में हाज़िरी मौजूद है ऐं हू बि 2 पीरियड अटेंड करण खां पोइ पुरस्कार नमूने लापता थी वई। हेड मिस मूजिब गुज़िरियल 10 सालन खां स्कूल में न को पटेवालो मुक़रर है ऐं न ई को चौकीदार मौजूद है, जिस बाबति शागिर्दनि जी सिक्योरिटी सख्त ख़तरे में है। नींगरी जे वारसन DIG ऐं SSP सखर खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी फौरी तौर ते नींगरी खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई अमल में आंदी वञे।